मुराद खां सोडल जो हाल अहवाल वठी अचां। उन्ही खे ज़रूर ख़बर पई हूंदी त सोडल वापसि छो न आयो, कंहिं मुसीबत में त नाहे अची वियो। मालिक साईं ख़ैर कंदो, शाम ताईं सोडल घर वापसि अची वेंदो। हिन माहौल में छा तोखे किथे ख़ैर नज़र अचे थो? न ॼाण त इहा दुश्मनी अलाए कॾहिं ख़तम थींदी ऐं असां सुकून जो साह खणंदासीं। सुकून बर्बाद त असांजे जवाननि जो आहे। न मुराद खे निंड थी अचे ऐं न ई सोडल खे सुकून थो मिले। कायम जे मुसीबत में हो गुज़रनि था उन्हनि खे मां ॼाणां थी। कंहिं औरत जे दिल में पंहिंजे विछड़ी वञण जो दर्द हूंदो आहे न, उहो तव्हां मर्द नथा सम्झी सघो। तव्हां त हिक ॿिए खे मारे पंहिंजे दिल खे तसली ॾेई था वठो, पर जंहिं पीड़ा मां औरतूं गुज़रनि थियूं न, पोइ इहे औरतूं हितां जूं हुजनि या दुश्मननि जूं, जेकॾहिं तव्हां मर्द उन्हनि जे पीड़ा खे सम्झी वञो न त इहे दुश्मनियूं न कयो। मां सम्झां थो अनीफा, मर्द त हिकु वार दिल मथां सही मरी थो वञे, पर उन जो दर्द औरत हर ॾींहुं पंहिंजी दिल मथां महसूस कंदी आहे। हा कायम, मर्द हिकु दफ़ो मरे थो, उन सां लाॻापियल औरत हर रोज़ मरंदी आहे। काश इहे दुश्मनियूं हिन वतन सां हमेशह लाइ ख़तम थी वञे। तूं छा थो सम्झी? रहज़न वारा असां खे हितां वञणु ॾींदा? चाचा, रहज़न सोट मुराद तरफ़ न्यापो कयो आहे, वो उनसां मिलणु चाहे थो। पुट तूं पक सम्झ त हो गुल परीअ जी घुर कंदा। चाचा, तव्हांखे त ख़बर आहे सोट गुल परी खे कॾहिं बि दुश्मन जे हवाले कोन कंदो। पुट पोइ त असांजा हितां लाश ई वापसि ईंदा। हा चाचा, ईअं ई सम्झ त असां हितां ज़िंदा वापसि वञण वारा न आहियूं। पुट पोइ तूं दुश्मननि में हिते कहिड़ी उमेद रखी? पुट पोइ मूंखे तूं छॾी, मूंखे अकेलो ई मरण ॾेई। चाहे जेकॾहिं तूं अकेले लाश ॻोठ पुॼे हा न, त मां कॾहिं बि पाण खे बख़्श न करे सघां। हाणे जेकॾहिं तव्हां सां गॾु मुंहिंजो लाश ॻोठ पुॼंदो त उन मौत ते मूंखे फ़ख्रु थींदो। चाचा, जवान पुट जो मौत ओढ़े माउ पीउ जी जेल भञी छॾींदो आहे पुट। पर चाचा, जवानी जो मौत लाजवाब हूंदो आहे, जंहिं ते हर आंख खाली हूंदी आहे। जॾहिं अहिड़ो मौत अचे न, पोइ माण्हू उनखां ख़ौफ़ज़दा छो? पुट तुंहिंजूं ॻाल्हियूं मूंखे वक़्त खां पहिरियां दोहराए विझनि थियूं। चाचा, जेकॾहिं असां हिक ॿिए जे मौत ते रुनासीं त दुश्मन असांखे बुज़दिल ऐं कायर सम्झंदा। इन्हीअ करे चाचा, पंहिंजे दिलि मां इहो ख़ौफ़ कढी छॾ। चाचा, मौत खे असां दिलेरी सां करे लाहींदासीं। प्यारी करे छॾिजो, सुभाणे रहज़न मिलण लाइ अचे थो। अदा, छा राज़न हिते ईंदो? जेकॾहिं हू हिते आयो न, उबतो टंगियल हूंदो। न हली कान न, इहो पंहिंजो शान कोन्हे त तॾे आयल महिमान ते हमलो कयूं। जॾहिं उन्हनि सोट सोडल खे पंहिंजे तॾे ते ॿधी छॾियो, पोइ असां छो न? पोइ उन्हनि ऐं असां में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? हू ज़ालिम आहिनि, तॾहिं उन्हनि हथ में हथियार खयो आहे, ऐं असां जेकॾहिं हथियार खयो आहे न त पंहिंजे बचाव लाइ खयो आहे। सच में अदा, हू हिते ईंदो, हू एॾो दिलेर कोन्हे जो पंहिंजी दिलि मां ख़ौफ़ ख़तम करे हिते अचे। हुन सां ॿाहिरि पट ते मिलंदासीं। जेकॾहिं हुते अदा हू का चालाकी कनि त पोइ हथ ई खाली त असां बि कोन हलंदासीं। जेकॾहिं हुननि दोखे सां असांजे मथां वार कयो न, त उतां उन्हनि खे ज़िंदा वञण असां बि कोन ॾींदासीं। इन करे त चवां थो त तयारी करे छॾिजो, सुभाणे कुझु बि थी सघे थो। तव्हांखे हरदम तयारु रहणो पवंदो। बाबा, जॾहिं वक़्तु आयो न त तोखे बि उन्हनि सां ज़रूर मिलाईंदासीं। अरे मां उन्हनि खे पंधु कोन हणंदुसि, सिर्फ़ु मूं हांडा ॾिसंदुसि त कहिड़ियूं छोकिरियूं ॿधियल आहिनि। आलम ऐं सोढल, छा तूं उन्हनि खे न सुञाणी छा? अरे वालेकुम सलाम, ही बि छोकिरी आहे। हा बाबा, ही मुराद तरफ़ न्यापो खणी वियो।
ही मुराद जी तरफ़ कहिड़ो न्यापो ॾींदो? जेकॾहिं तव्हांखे न्यापो ॾियणो हो न त मूंखे मोकिलियो आहे। मूंखे उन्हनि खे अहिड़ा दाबा ॾेई अचां जो उन्हनि जे पेरनि हेठां ज़मीन बि निकिरी वञे हा। जेकॾहिं तूं वञी हा न त उते उबतो टंगियल हुजे हा, वरी तोखे छॾाइण जे लाइ असांखे वरी उन्हनि जो माण्हू अगवा करणो पए हा। ईअं अलाए कीअं था उबतो टंगनि। कोई वञी न, तोखे कंहिं रोकियो आहे? जेकॾहिं तोखे बेइज़ती कराइण जो शौक़ु आहे न, पोइ वञी वेठो छा लाइ? बसि हाणे बसि, वॾनि सां ईअं थो ॻाल्हाए? न न, तव्हांजो वॾो को थाप करे त उहा सही आहे, पर जेकॾहिं असां था ॻाल्हायूं त उहो ग़लति आहे। तूं ॻाड़ी नाण इहो ॿुधा त न्यापो ॾेई आवां? हा हा, सुभाणे मुराद ॻोठ जे ॿाहिरां तोसां मिलण ईंदो, तूं ॼाण त मुराद ॼाणे। तुंहिंजी आज़ादी इन सूरत में थींदी त तूं असांखे हर सवाल जो सही सही जवाबु ॾींदो। मूं को बि जवाबु ग़लति नाहे ॾिनो। पोइ ॿुधाए त तुंहिंजा बाक़ी साथी किथे आहिनि? मुंहिंजी गिरफ़्तारी जो ॿुधी उहे हुतां निकिरी विया हूंदा। तव्हां कंहिं वटि रहो था ऐं तव्हांखे पनाह केरु थो ॾे? असां न ई दहशतगर्द आहियूं ऐं न ई भाड़े जो पनाह ॾींदड़ मुजरिम बणिजी विया। इहो असांजे सवाल जो जवाबु नाहे। असां हुते हुते वञी रहंदा आहियूं जिते असांखे बाबा हुकुम कंदो आहे। हिननि जो अबो केरु आहे सर? हिननि जो अबो आहे मंसूर ख़ान। हुन हक़ ऐं सच जो नारो बुलंद कयो आहे। हुनमें कहिड़ो ॾोह? छा ग़रीबनि जे हक़नि जी ॻाल्हि करणु जुर्म आहे? शायदि तोखे पंहिंजी जान प्यारी न आहे ऐं तूं मरणु थो चाहीं। मरी पियुसि त हिन वतन तां घोरियुसि। मुंहिंजी जाइ ते वरी को ॿियो बहादुर जनम वठंदो। तव्हां मारण सां असांजे तादाद खे कॾहिं बि घटि नथा करे सघो, पर तव्हांजे ज़ुल्म सां असांजो तादाद अञा बि वधी वेंदो। पर तुंहिंजो मुक़दर ई काल पछी आहे, काल पछी। छो त सूबेदार मरणो ॾेखारे ॾाढो जे सोढल दवारनि जे आॾो कमज़ोर थी पए या झुकी पए त पोइ उहे उन्हनि खे त मुंहिंजो ॾस ॾींदो। ऐं हिते कंहिं वक़्तु बि अदावारा अची सघनि था। पोइ मूंखे बचाइण वारो हिते केरु आहे? इन खां पहिरियां जे मां हिते मरी वञा मूंखे हितां निकिरणो ई पवंदो। हा हा, मूंखे हितां निकिरणो ई पवंदो। जिते प्यार ते पहरा पाबंदियूं, जिते ज़ोर ज़बर सां थियनि शादियूं, जिते प्यार ते पहरा पाबंदियूं, जिते ज़ोर ज़बर सां थियनि शादियूं, जिते लुटजनि सुंदर ख्वाब, उन क़ौम जो आख़िर छा थींदो? उन क़ौम जो आख़िर छा थींदो? जिथे धोखा ऐं दोला। मूंखे पूरी पूरी पता त ॻाल्हियुनि में रहजण वारा अतीअ जी वापसीअ जी घुरत था, ऐं इन ई शर्त ते चाचे ऐं सोढल खे छॾण लाइ राज़ी थींदा। पोइ छा था तव्हां आदीअ खे उन्हनि ज़ालमनि जे हवाले कंदो? न लिखा न, ही असां मर्दनि जे विच में दुश्मनी आहे। पोइ पाण में विढ़ी तबाह थियूं या वरी विढ़ंदे विढ़ंदे मरी वञूं। इन विच में असां पंहिंजी न्याणीअ जो नज़रानो कॾहिं बि कोन ॾींदासीं। काश जेकॾहिं उन्ही ॾींहुं सोट सोढल इहो फ़ैसिलो ई क़बूल न करे हा। गुज़िरियल वक़्त खे यादि करण सां मसला हल नाहिनि थींदा, अञा बि दिलि जा दाग वधीक गहरा थींदा आहिनि। उन करे गुज़िरियल वक़्त खे कॾहिं बि यादि न कंदा कयो, पर मुस्तक़बिल में जेका मुसीबत साम्हूं थी अचे न, उन मुसीबत खे ॾिसी फ़ैसिला कंदा कयो। उते छा ॻाल्हाईंदो अदा? अली खान, जिते बि हलंदासीं न ॻाल्हियुनि लाइ, पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ में ॻाल्हियूं तय करे पोइ हलंदासीं, न त हर वक़्तु असांखे शिकस्त मिलंदी। ॻाल्हियूं मौक़े जी मुनासिबत सां थींदियूं आहिनि,
हाणे इहा मूंखे कहिड़ी ख़बर त रहज़न साम्हूं अचण खां पोइ छा ॻाल्हाईंदो। बसि तव्हां रुगो इहा पक करे छॾियो त कंहिं बि सूरत में अदीअ खे उन्हनि ज़ालिमनि जे हवाले नाहे करणो। ओए भली सोच ऐं चाचे जो असांजा लाश छो न मोकिलनि। होटल तुंहिंजी ऐं तुंहिंजे चाचे जी ज़िंदगी जी तो मुराद जे हथ में आहे। जेकॾहिं मुराद छोकिरी वापसि करे थो त ठीकु आहे, न त तव्हांजा लाश ई तूं वापसि थींदा। मूं गुस्ल करे छॾियो आहे रहज़न। तूं मौत जे ख़ौफ़ खां मूंखे ॾियारे नथो सघे। मां तोखे ख़ौफ़ ॾियारणु कोन आयो आहियां, मां तोखे सिर्फ़ु हिते इहो ॿुधाइणु आयो आहियां त मां सुभाणे मुराद सां ॻाल्हियुनि लाइ वेंदुसि। जेकॾहिं हू ज़िद तां लही वञे थो त सम्झो त तव्हांजी ज़िंदगी थी, पर जेकॾहिं ज़िद तां नथो लहे त पोइ 100% सम्झ त तव्हांजो मौत पको आहे। ऐं हा, तव्हां पंहिंजे मौत जो ज़िम्मेवार असांखे न सम्झजो। ककर ॾिसो त हिन वारी मोबाइल तो वटि आहे न। जी हा सोट, हिनखे कमरे में बंदि करे छॾियो, पोइ सभु हली आराम कयो। सोट, हिन मथां पारो केरु ॾींदो? कंहिं में ज़रूरत आहे जो हिते ईंदो। वरी बि एहतियात लाज़मी आहे जेसीं ताईं मसइलो हल नथो थिए। सोट, मां ठारो हिते आहियूं, अधु राति ताईं त मां बि हिननि सां गॾु हूंदुमि। अदा तोखे इजाज़त आहे, हिनखे असां पाण ई काबू कंदासीं। पोइ सुभाणे सभु तयारु थीजो, हली मुराद सां मिली अचो। उहो बि मस्त ठाहे, हुनखे झुकाइण एतिरो आसान कोन्हे। हू शींहं अथव, उन्ही करे हुन वटि वञण खां पहिरियां तव्हांखे सॼो पूरो बंदोबस्तु करणो पवंदो। असां पंहिंजे कम में मुकमिल तरह नाकाम हुया आहियूं। जेकॾहिं अञा डर थी न, मीर शाहनवाज़ खान आपे मूं निकिरी वेंदो त पोइ हिन में असांजो कहिड़ो ॾोह? मुराद ॻोठ मां ई नथो निकिरे, असां छा था करे सघूं? छा मुराद जो ताक़ में दाख़िल थी मुराद मथां हमलो नथो करे सघिजे? जेकॾहिं असां मुराद जे ॻोठ में दाख़िल थियासीं न, पोइ टिनी या लाश माइटनि खे बि कोन मिलंदा। हा पुनल, तो सही थो चए। जेकॾहिं असांखे मुराद ते हमलो करणो आहे न, त उहो करणो आहे ॻोठ जे ॿाहिरियां। इन लाइ पोइ इंतज़ार ई करणो पवंदो। सर, जेकॾहिं असीं सफ़र मथां अञा वधीक टार्चर कयोसीं त मरी पवंदो, पर ॿुधाईंदो असांखे कुझु बि। ऐं हाणे जेको अव्हांजो हुकुम हुजे हुनखां लिखाए वठो। सर, हू का बि ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहे, हुनखां छा लिखाए वठो? छा हू मंसूर खे छॾण लाइ तयारु न आहे? जॾहिं कमज़ोर पवंदो त असांजा शर्त क़बूल कंदो न। कुझु वक़्त लाइ हुनखे बंदि करे छॾियो। जेकॾहिं हुनजा कुझु महीना काल कोठड़ी में गुज़रंदा त सभु कुझु लिखी ॾियण लाइ तयारु थी वेंदो। ओके सर, जेको अव्हांजो हुकुम। उनखे बंदि करे ॿियनि जी जांच कयो ऐं कंहिंखे बि बख़्श न कयो। जेकॾहिं असांखे मंसूर खान जे वधंदड़ कदमनि खे रोकणो आहे त पोइ उनजे साथियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे गिरफ़्तार करणो आहे, न त इहो मंसूर खान असदा बणिजी वेंदो, असदा, ऐं असांजे हथनि मां निकिरी वेंदो। सर, सिधो हथ मंसूर खान में छो नथा विझो? जेकॾहिं मंसूर खान में हथ विधोसीं त हड़तालूं शुरू थी वेंदियूं, त पोइ उनखे मुंहुं केरु ॾींदो? जेकॾहिं मंसूर खान खे कमज़ोर करणो आहे त उनजे साथियुनि में हथ विझणो पवंदो, त जीअं उहे बाग़ी थी निकिरी ऐं भॼी वञनि। खैर में पंध पियो ई मंठार मुराद ऐं उनजे पैरनि खे राज़न वारनि जे ॻोठ वेंदे ॾिठो आहे। किथे हू आलम ऐं सोडल खे छॾाइण जे लाइ राज़न जे ॻोठ मथां हमलो करण त न आहिनि विया? ईअं थी सघे थो। उन मौक़े मां तव्हांखे फ़ाइदो वठणु घुरिजे। जेकॾहिं मुराद उतां बची वञे, तव्हां खां बचणु न घुरिजे। पक सम्झ, अॼु मुराद ॻोठ तरफ़ ज़िंदा वापसि कोन वेंदो। ॻाल्हि ॿुधो, मां ई राज़न विच मैदान ते मिलंदासीं। उन जेकॾहिं का गोली हले न त असल गोलियुनि जी बरसात करे छॾिजो, उन्हनि मां केर बि ज़िंदा बची न निकिरे।
मुराद पंहिंजे भाइरनि सां पूरी तयारी सां आयो आहे। एक तरफ़ हुन पंहिंजा भाइर विहारे छॾिया आहिनि। जेकॾहिं तव्हां मां काई बि ग़लती कई त यादि रखो मुराद मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। डॉक्टर असांजे तरफ़ खां का बि भुल कोन थींदी ऐं न की वरी का गोली हलाईंदासीं, पर जेकॾहिं उन्हनि जे तरफ़ खां गोली हली त पोइ माठ करे असां बि कोन वेहंदासीं। तव्हांजो निशानो सिर्फ़ु मुराद ते हूंदो। तारा तूं ऐं मिठल मुराद जे भाइरनि ते ई निशानो रखजो। जेकॾहिं उन्हनि जे तरफ़ां का गोली हले त तव्हां बे बारूद जी बाह खे मचाए छॾिजो। बेफ़िक्र थी रहा दा, जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि गोली हलाई उन्हनि खे ज़िंदा वापसि में कोन ईंदासीं। शाबाश मुंहिंजा जवानो, शाबाश। ॻाल्हियुनि में रहण वारनि खे बददिमाग़ी इत्तलाह करो। अदा तव्हांखे पूरी पक्का त उते रहज़न वारा सभु ईंदा? रहज़न वारा हींअर ख़ौफ़ में वरतल आहिनि, उन जे करे सभु जो सभु ईंदा। उहे सोचींदा मतां असांजे मथां हमिलो कनि। अदा छा उन्हनि खे इहो अंदाज़ो न हूंदो असां उन्हनि जे पोयां उन्हनि जे ॻोठ मथां हमिलो करे सघूं था? हिकु त हू पंहिंजे ताक़त जे नशे में मगरूर थी चुका आहिनि, ऐं जॾहिं असां चारई उन्हनि जे साम्हूं हूंदासीं त रहज़न वारनि खे इहा पक थी वेंदी त असां सभु जो सभु उते मौजूद आहियूं। इंशाअल्लाह अदा खाली वापसि कोन ईंदासीं। सोटरा ई चाचा खे छॾाए पोइ ईंदासीं। इहा ख़बर पए उन्हनि खे क़ैद में किथे रखियो अथनि? जुमे वारनि ॻाल्हि कई त सोट वारा ओताक में आहिनि ऐं ओताक में हूंदा। मां हिन तरफ़ निकिरां थो ऐं तव्हां वञी इहो कमु कयो। माण्हू दुश्मनीअ में बि कुझु उसूल रखंदो आहे, पर तव्हां उहे कमीना शख्स आहियो जेके पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर पंहिंजे पीउ जे सीने ते बंदूक रखी उन जो पटको लाहिण में बि देर न आहियो कंदा। हा मुराद, असां उहे वाकई ज़ालिम शख्स आहियूं जो पंहिंजे दुश्मन खे झुकाइण लाइ हर हरबा इस्तेमाल कंदा आहियूं। इन करे चवां थो त तूं असां मां काई क़िस्म जी बि उमेद न रख। जेकॾहिं तूं पंहिंजे ख़ानदान जो ख़ैर चाहीं थो त पंहिंजो इहो कंध झुकाए करे मुंहिंजे क़दमनि में रख। तोखे बि जीतान मिलंदो ऐं तुंहिंजे पोयनि खे बि। न त ॿी सूरत में उन्हनि जूं क़बरूं तयारु कराए छॾ। मूं त उन्हनि जो ख़त्मो बि बख़्शराए छॾियो आहे। तूं क़बरुनि जी ॻाल्हि थो करी? ॿुध, मां उन्हनि जो टीजो बि करे छॾियो आहे। पोइ हिते छो आयो आहीं? मां हिते तोखां पंहिंजे सोट ऐं चाचे जो लाश वसूल करण आयो आहियां। असां उन्हनि खे अञा मारियो न आहे, उन्हनि खे बचाए रखियो। जेकॾहिं तूं उन्हनि खे बचाइण चाहीं थो त तोखे कुझु शर्त असांजा मञणा पवंदा। मां तुंहिंजी इन गंदी ज़हनत खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। तंहिं करे तूं पंहिंजो को बि मक़सद हासिल करे नथो सघीं रहज़न। तुंहिंजो इहो तकबुर ऐं गुरूर तुंहिंजे हमराहनि जे मौत जो कारण बणिजो। इन करे चवां थो मुराद पंहिंजे गुरूर खे छॾ। पंहिंजे चाचे जो त न पंहिंजे
सौट जी जवानी जो तो कुछ ख्याल कर उनके मौत जे मुंह में छो तो इहो ॿुधा असांजा हमरा काथे आहिनि तव्हांजा हमरा वारे राजन वाह अॼु तुंहिंजे अखुनि ते सलाम थो कयां वॾो थी त हलो सभ खां पहिरियां आलम ऐं सोडल खे हितां कढी करे कहीं ॿिए हंधि रखूं पोइ निकिरूं था सोट कंहिंमें दम आहे जेको हिते अचे ककर तूं ॿाहिरि आहीं मुराद जी शैतानी चालनि खां तूं वाक़ुफ़ न आहीं थी सघे हू शैतानी चाल खेॾे पोइ असां परेशान थियूं इन्ही खां पहिरियां असां बंदोबस्त करे पोइ निकिरूं सचो आहीं राजन तूं सचो आहीं पहिरियां हिननि खे हितां कढो तव्हां अञा ॿाहिरि आहियो राजन तव्हांजो पीउ आहे तव्हां उनखे टोको न ॾाढी सघो को बि तकड़ न करे जेकॾहिं जहिड़ो थियो न उनजो फ़ाइदो वठंदासीं जेकॾहिं जहिड़ो न बि थियो न को बि हितां मुराद खे ज़िंदा वापसि वञणु कोन ॾींदासीं बाबा साईं जीअं उन्हनि खे मौक़ो मिलंदो ईअं मुराद जो कमु पूरो करे मोड़दा उन लाइ तव्हांखे सबुर मां कमु वठणो पवंदो मुराद जे बारे में मां वधीक हाणे सब्र नथो करे सघां जे इहो कमु उन्हनि खां नथो थिए हटाए कि ॿिया जवान वठिया कि ॿियनि खां कमु वठ उन्हनि खे चओ त हर हाल में मुराद खे पूरो करे छॾनि उनजी जिस्म खे खोड़ में लथपथ बाबा साईं खुदा कंदो इहा ख़ुशख़बरी तव्हांखे अॼु ई मिली वेंदी जे अॼु बि उन्हनि इहो अहम मौक़ो पंहिंजे हथनि मां विञायो सम्झी छॾ तो हमरा कंहिं कम जा न आहिनि खबर त मूंखे पूरी पूरी आहे पर तव्हांखे आउं कोन ॿुधाईंदुसि मूंखे हितां तव्हां मारे खणी हलो जीरो आहियां त तव्हां सां कोन हलंदुसि हितां त तुंहिंजा वॾा बि हलंदा असांजी छोकिरी सां गॾु तोखे पंहिंजी भेण खे बि असांजे हवाले करणो पवंदो पोइ असां सोडल ऐं आलम खे ज़िंदा छॾींदासीं मां पंहिंजी मासूम भेण खे कॾहिं बि तव्हां ज़ालिमनि जे हवाले कोन कंदुसि ऐं ॿी ॻाल्हि ॿुध तुंहिंजी छोकिरीअ खे असां अगवा कयो ई कोन्हे मूंखे अफ़सोस थो अचे तोखे मुराद त तो जहिड़ो बहादुर इंसान बि कूड़ हणे थो बाक़ी ही छा आहे हिनखे त सोट अगवा कयो हुनखे उहो ई तव्हांजे हवाले करे सघे थो पर उहो बि चाची ऐं सोट जे आज़ाद थियण खां पोइ पहिरियां त तव्हां असांजी छोकिरी खे आज़ाद कयो उन खां पोइ बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।